बैन अवी तौर ते मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं इहो ॾींहुं असांखे यादगिरो कराए थो त सॼी दुनिया में 7000 ॿोलियूं जिन मंझां तमामु घणनि ॿोलियुनि खे ख़तरा आहिनि त उहे ख़तमु थी वञनि। अहिड़ी सूरत हाल में सिंधी ॿोली जेका हिन मुल्क जे अंदरि अञा ताईं क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिलु न करे सघी आहे उहा ऐं उन सां गॾो गॾु 78 ॿियूं ॿोलियूं सॼे पाकिस्तान में 78 जेके मादरी ॿोलियूं आहिनि उन्हनि जी बका जो सुवालु आहे। उन लाइ ज़रूरी आहे त ॿोलियुनि खे घुर्बल जेको दर्जो आहे मञता आहे उहा मिलणु खपे ऐं ख़ासि तौर ते सिंधी अदब जे हवाले सां सिंधी अदबी संगत ऐं ॿियूं तंज़ीमूं सिंध जा अदीब घणा घुरा इन ॿोलीअ जे मामले ते पंहिंजो मुतहरिक किरदारु अदा कनि। जेसीं ताईं ॿोली जी बका जो सुवालु आहे त सिंधी ॿोलीअ खे मार्किट जी ॿोली थियण जे लाइ असांखे उहो दर्जो खपे सिंधी ॿोलीअ खे जेको असेंबलीअ खां वठी सिंध असेंबलीअ जो इजलास उन जो कारवांवार उहो सिंधी ॿोलीअ में हलणु खपे। इहो असांजो हक़ु आहे। उन सां गॾो गॾु सिंध में जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि ॿोलियुनि खे बि इहो दर्जो मिलणु खपे। ऐं अदब जेसीं ताईं सखारो किरदारु अदा नथो करे, ॾिसो असां प्राइमरीअ में जेके गीत पढ़ियासीं असां पंहिंजे दौर में जुजू माटी लसी पंहिंजी घाटी या गीत धणी जा गॾिजी ॻायूं, इहा शाइरी या उन दौर जे किताबनि में मौजूदु नंढड़ियूं आखाणियूं किसा तारीख़ उहे ख़ुदि ॿारनि खे पंहिंजी ॿोलीअ सां जोड़नि था ऐं उन्हनि खे फितरी जेका मुहबत हूंदी आहे ॿोलीअ सां ॿार जी उनखे ताक़तवर कनि था ऐं ॿार पंहिंजी ॿोलीअ जे ज़रिए पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार 1000 भेरा वधीक करे सघे थो। ऐं जेको इल्मु असीं मादरी ॿोलीअ में हासिलु करियूं था उहो उनजो 90% ॿार जे ज़हन में महफ़ूज़ रहे थो, पर जेकॾहिं असीं कंहिं ॿी ॿोलीअ ज़रिए इल्मु हासिलु करियूं था त उनजो 10% 15% ॿार जे ज़हन में महफ़ूज़ रहे थो। इन जे करे ॿार जी ज़हनी अवसर उनजी तालीमी अवसर उनजी नफ़्सियाती अवसर जे लाइ बि इहो ज़रूरी आहे त मादरी ॿोलीअ खे मीडियम तौरु क़बूलु कयो वञे, उनजे अदब जी सरपरस्ती कई वञे ऐं सिंधी ॿोलीअ जो जेको मुस्तक़बिल आहे हिन दौर में उहो हिकिड़े पासे खां कंप्यूटर साइंस या कंप्यूटिंग लैंग्वेज जे करे उहो घणो ताक़तवर थियो आहे, महफ़ूज़ थियो आहे। असां सम्झूं था त सिंधी ॿोली दुनिया जे उन्हनि ॿोलियुनि में शामिलु आहे जेके ॿोलियूं कंप्यूटिंग लैंग्वेज जो हिसो आहिनि, आलमी तौर ते उनजो हिसो बणिजी चुकियूं आहिनि। पर पोइ बि असांखे ज़रूरत आहे त असीं पंहिंजी ॿोलीअ में घणे खां घणा किताब लिखूं ऐं रिसाला निकिरनि, अख़बारूं शाया थियनि, लाइब्रेरियूं क़ाइमु थियनि, यूनियन काउंसिल सतह ताईं ऐं प्राइमरी स्कूलनि जे सतह ताईं हाई स्कूलनि में प्राइमरी स्कूलनि में लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं वञनि जंहिंमें सिंधी अदब हर लेवल जे ॿार जी उमिरि ऐं उनजी पहुच मुताबिक़ उन ताईं पहुचायो वञे, उहो लिखियो वञे, उनखे प्रोमोट कयो वञे, उनखे छपायो वञे। जेसीं ताईं सरकारी तौर ते इन्हनि सभिनी कमनि जी सरपरस्ती नथी थिए तेसीं ताईं हिन वक़्तु 2026 ताईं सिंधी ॿोलीअ जी बका जो जेको कमु आहे उहो उनजे अदीबनि कयो आहे, उनजे घण घुरनि कयो आहे ऐं इहो कमु सिंधी माण्हू सिंधी क़ौम पंहिंजे सर कंदी रही आहे। पर इनखे जेके सिंध में वेठल हुकुमरान आहिनि उहे वठनि बि माण्हू सिंधी माण्हुनि खां वोट वठी था अचनि, उन्हनि खे इन सिलसिले में पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो, तॾहिं असां सुधरियल ॿोलियुनि सां गॾु कुलो कुले में मिलाए बीह सघंदासीं। सिंधी ॿोलीअ खे दुनिया जूं जेके वॾियूं ॿोलियूं आहिनि सिंधी ॿोली जे अदब खे जेके वॾियूं ॿोलियूं आहिनि फ्रेंच आहे, जर्मन आहे, स्पेनिश आहे, अरबी आहे, इंग्लिश आहे, चाइनीज़ आहे, उन्हनि में तर्जुमो कयो वञे, सरकारी तौर ते उनजी सरपरस्ती कई वञे त जीअं असांजो जेको अदब आहे उहो असांजे माज़ी हाल असांजे मुआशिरे असांजे सोचुनि जो तर्जुमान आहे, असांजी ज़िंदगी जो तर्जुमान आहे त जीअं ॿिया बि असांखां वाक़ुफ़ु थी सघनि त असीं छा सोचूं था, कहिड़ियुनि हालतुनि में रहूं था ऐं असांजा ख़्वाब ऐं सपना कहिड़ा आहिनि।